अॼु आउं तव्हांखे कंपोज़िशन जे हवाले सां बि ही क्लास तव्हांजो वठंदुसि त कंपोज़िशन छा आहे ऐं उन्हनि जा कहिड़ा कहिड़ा उसूल आहिनि ऐं उन में हिकिड़ो त उन्हनि जो हिकिड़ो पहिरियों हिकिड़ो ईअं सम्झो हिकिड़ो प्लांट ठहंदो आहे, उहा धुन ठहंदी आहे, उन में पोइ वरी ख़ूबसूरती पैदा करण जे लाइ वरी कुझु ॿियुनि शयुनि जो उनमें एडॉप्ट थींदो आहे त कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं में एड कयूं असां। त हीअ अॼु हिकिड़ी कंपोज़िशन मां तव्हांजे खे सम्झाइण थो चाहियां ऐं तव्हां हुनखे पको बि कयो त ही अब्दुल गफ़ार तबस्सुम साहिबु असांजे सिंध जो तमामु ख़ूबसूरत फ़नकार आहे, सारी शाइर आहे, त शाइर बि फ़नकार ई हूंदा आहिनि, त उन ॾाढो ख़ूबसूरत गीत आहे, उनखे मूं कंपोज़ कयो आहे। ही राग काफ़ी ठाठ मां हिन जी कंपोज़िशन आहे ऐं काफ़ी ठाठ जो राग भीम ऐं जेको आहे सो पटदीप जेको आहे इन ॿिन्हिनि जो मेलाप आहे। त जीअं मां हुनखे पहिरियों त मां बग़ैर रिदम जे चऊं त मूंसां गॾु चओ, उन खां पोइ रिदम सां थोरो हिकिड़ो थल ऐं मिसर तव्हांखे सम्झायां, ठीकु आहे? जी साईं। वार खोले घटाउन में जेको आहे उनजो पटदीप जो आहे त आलाप, पर उन में मां बहार जे आलाप जे हवाले सां उनखे इहो आलाप उन में सुर ॾिना त जीअं उनजे वार खोले घटाउन वारो जेको आहे उन में उहा ख़ूबसूरती पैदा थिए। यानी हाणे मिसाल ते हलूं, यानी वाणी अलाए बेख़बरीअ मंझां, यानी वाणी अलाए बेख़बरीअ मंझां, कहे कशाउन जी भुल में या नाज़र विचां, कहे कशाउन जी भुल में या नाज़र विचां, मुंहिंजे पिंबड़े मथां पेर रखंदी वधे, मुंहिंजे पिंबड़े मथां पेर रखंदी वधे, चांदुकिन में अकेली चली छोकिरी, चांदुकिन में अकेली चली छोकिरी। हिनखे रिदम में चवंदासीं, ठीकु आहे?
कंपोज़िशन कीअं लॻी ऐं शागिर्दनि जेका परफॉर्मेंस कई उहा कीअं लॻी। ही असांजो ढोलक ते आहे साईं रिखियो साहब ऐं तबले ते ज़फ़र अली। ही असांजो पंहिंजो म्यूज़िक जो स्टूडेंट बि आहे ऐं तबलो बि वॼाईंदो आहे। ऐं अवैस मेमन आहे, मुमताज़ शेख आहे ऐं आसिफ लाड़क आहे। ऐं पहिरीं गिटार ते आहे सारंग, जेको इन अकेडमी खे गिटार जे हवाले सां टीच बि कंदो आहे। ऐं तव्हांजो निसार अब्बासी नओं रिसेंटली असांजो स्टूडेंट आहे गिटार जो। ऐं पंहिंजो रिज़वान एजाज़ मेमन जेको असांजो आसा टीवी जो डायरेक्टर बि आहे ऐं असांजो स्टूडेंट बि आहे। ऐं परदे जे पोयां वरी असांजो वेठो आहे शागिर्द अरशद पल। सो इंशाल्लाह यकीन उमेद आहे त यकीनन तव्हांखे इहा शइ कंपोज़िशन जी ट्यून जी शाइरी पसंदि आई हूंदी ऐं हिननि जी परफॉर्मेंस बि। ऐं आउं तव्हांखे दावत थो ॾियां त उस्ताद मंज़ूर अली ख़ान म्यूज़िक अकेडमी ख़ैरपुर बेस में आहे, उनखे जॉइन कयो। क्लासिकल म्यूज़िक बि सिखो, लोक मौसीक़ी सिखो, कंपोज़िशन सिखो, रिधम सिखो, तबलो सिखो, ढोलक सिखो, ड्रम सिखो, ही गिटार सिखो। ये सभु तव्हांजे लाइ आहिनि, छो त मौसीक़ी हिकिड़ो अमन जो पैगाम ॾिए थी ऐं मौसीक़ी पूरी काइनात जे लाइ सभिनि जे लाइ हिकिड़ो मोहबत जो पैगाम ॾिए थी। ऐं उमेद थो करियां त तव्हांखे उस्ताद मंज़ूर अली ख़ान म्यूज़िक अकेडमी जो इहो अॼोको जेको क्लास हो लेक्चर जेको उहो बि तव्हांखे पसंदि आयो। वॾी महिरबानी अब्दुल गफ़ूर सुमरो खे इजाज़त ॾींदा, वॾी महिरबानी।